भानसीदाबाद में सहाफ़िन शहीद नसरुल्लाह गडानी के कातिलन की गिरफ्तारी लाइ एजाजी मुज़ाहिरे की वधीक तफ़सील प्रदीप कुमार जी रिपोर्ट। भानसीदाबाद में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर ऐं सहाफ़ी नसरुल्लाह गुडानी के कत्ल में मुलवस जवाबदारन की गिरफ्तारी लाइ प्रेस क्लब ते कारो झंडो चाड़े सहाफ़िन कारियूं पट्टियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। मुज़ाहिरीन KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद जान मोहम्मद महर के काफ़ी अर्सो गुजरियो आहे। असां गवर्नर हाउस ते धरणो हुयोसीं, CM हाउस ते धरणो हुयोसीं, लॉन्ग मार्च कयोसीं। उनखे काफ़ी अर्सो थियो। जान मोहम्मद महर जा कातिल इन मथे गिरफ़्तार न थी सघिया त असांखे हिकु ॿियो सहाफ़ी जो लाश ॾिनो वियो। हिकु दफ़ो ॿीहर सिंध जे भोतारनि सरदारनि घोटकी जे करप्ट सरदारनि हिकु ॿिए सहाफ़ीअ खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो। शहीद नसरुल्लाह गुडानी जेको सिंध जे मज़लूम अवाम जो आवाज़ हुयो, घोटकी ज़िले जे ग़रीब अवाम जो आवाज़ हुयो, उनखे मौत जी निंड सुम्हारे वियो। ज़ुल्म थी रहियो आहे सहाफ़िन ते, उहे बर्दाश्त खां ॿाहिरि आहिनि। हिन वक़्तु असां मुतालबो था कयूं फौरी तौर ते शहीद जान मोहम्मद महर ऐं नसरुल्लाह गुडानी जा कातिल गिरफ़्तार करे काठ में विधा वञनि। सिंध में सहाफ़ी जेके हर चौथे पंजे महीने में शहीद था थियनि। हाणे वाक़ियो जेको पेश आयो सखर में, जिते जान मोहम्मद महर के बेदर्दी सां शहीद कयो वियो। जान मोहम्मद महर जी शहादत खां अञा उनखे कुछ टाइम गुजरियो कोन त ही जेको नसरुल्लाह वारो वाक़ियो पेश आयो। शहीद जान मोहम्मद ऐं शहीद नसरुल्लाह जे कातिलनि खे फौरन गिरफ़्तार कयो वञे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त सहाफ़िन जे कत्ल में मुलवस जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। कैमरामैन करीम जमाली सां गॾु प्रदीप कुमार, KTN न्यूज़, भानसीदाबाद।